नाज़ी सदर आसिफ अली ज़रदारी चीन के दौरे ते रवानो थी वियो आहे। परडी तर्जमान मूजिब सदर आसिफ अली ज़रदारी जो दौरो 21 सेप्टेम्बर ताईं हूंदो। सदर शिंगाई चिंगडू ऐं सिंगियांग शहरनि जो दौरो कंदो। आला सतही सिफारती वफ़द बि सदर सां गॾु आहे। सदर ज़रदारी चीनी क़यादत सां मुलाक़ातूं कंदो। वापारी इक़्तिसादी ताउन ऐं पाक चीन राहदारी ते ॻाल्हि ॿोल्हि कई वेंदी। परडी तर्जमान जो वधीक चवणु आहे त सदर आसिफ अली ज़रदारी जे दौरे दौरान ॿिन्ही मुल्कनि विच में मुख़्तलिफ़ फ़ोरमनि ते ताउन वधाइण जे हवाले सां पिण ख़यालनि जी ॾे वठि कई वेंदी। ज़रियनि मूजिब पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी बि सदर आसिफ अली ज़रदारी सां दौरे ते गॾु हूंदो। नाज़रीन, अवां खे ब्रेकिंग न्यूज़ टियूं पिया। सदर आसिफ अली ज़रदारी चीन जे दौरे ते रवानो थी वियो आहे। परडी तर्जमान मूजिब सदर आसिफ अली ज़रदारी जो दौरो 21 सेप्टेम्बर ताईं हूंदो। सदर शिंगाई चिंगडू ऐं सिंगियांग शहरनि जो दौरो कंदो। आला सतही सिफारती वफ़द बि सदर सां गॾु आहे। सदर ज़रदारी चीनी क़यादत सां मुलाक़ातूं कंदो। वापारी इक़्तिसादी ताउन ऐं पाक चीन राहदारी ते ॻाल्हि ॿोल्हि कई वेंदी। परडी तर्जमान जो वधीक चवणु आहे त सदर आसिफ अली ज़रदारी जे दौरे दौरान ॿिन्ही मुल्कनि विच में मुख़्तलिफ़ फ़ोरमनि ते ताउन वधाइण जे हवाले सां पिण ख़यालनि जी ॾे वठि कई वेंदी। ज़रियनि मूजिब पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी बि सदर आसिफ अली ज़रदारी सां दौरे ते गॾु हूंदो।